अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जो असांजो जेको टॉपिक आहे उहो आहे मज़मून नवेसी। त दोस्तों मज़मून नवेसी जेका आहे उहा बि असांखे अंग्रेज़नि जी मार्फत मिली। त जीअं त असां अंग्रेज़नि जे दौर में पढ़ियो हुसीं त अंग्रेज़नि जे दौर में सिंधी नसर नवेसी काफ़ी तरक़ी कई। सो उन हवाले सां मज़मून नवेसी लिखण जो जेका हथी मिली लिखण खे उहा बि अंग्रेज़नि जे दौर में मिली। सो अचो त मज़मून नवेसी जी तरफ़ हलूं था। मज़मून नवेसी नसर जी अहिड़ी सिन्फ़ आहे जंहिं में कंहिं अदबी फ़लसफ़ियाना या समाजी मौज़ू ते शख़्सी या तारीख़ी नुक़्ते नज़र खां रोशनी विधी वई हुजे ऐं ज़्यादा तवील न हुजे। त दोस्तों मज़मून नवेसी में अची वञे थो या त कोई सियासी पहलू हूंदो, समाजी पहलू हूंदो, शख़्सी पहलू हूंदो। जीअं फॉर एग्ज़ाम्पल जी मिसाल जे तौर ते सिंध में हींअर पाणी जो मसइलो हले पियो, जेको केनालनि वारो। सो इन हवाले सां अगरि जीअं पाणी जे मसइले ते का शइ लिखी वेंदी यानी उहा मज़मून नवेसी जी कैटेगरी में ईंदो त उन ते को मीन्स दरमियानी तवालत जी का बि हिकिड़ी कंहिं बि अख़बार में या कंहिं बि रिसाले वग़ैरह में लिखियो वञे सो उनखे मज़मून नवेसी जी सिन्फ़ में आणिबो। सो मज़मून नवेसी जा जेके फ़नी ख़ूबियूं खणी चइजनि उहे आहिनि त मज़मून जी तवालत यानी उनजी जेका लेंथ आहे, जेका उनजो खणी चइजे त माना मीन्स उनजो उहो केतिरो डिघो हुजे या केतिरो उन में मवाद हुजे, उहो दरमियानी हुजे यानी उहो घणो डिघो न हुजे। मज़मून नसर में हुअणु खपे, मज़मून नज़म में न थींदो आहे। मज़मून जो तालुक़ मौज़ू जे ख़ारिजी रुखनि सां हुजे थो, यानी जेको बि मौज़ू आहे उन जा एक्सटर्नल जेके फैक्टर्स हूंदा, एक्सटर्नल पहलू हूंदा, यानी पाणी जो मसइलो आहे उन जा जेके बि असांजा उन जा जेके बि मनफ़ी असरात पैदा थींदा, सो उहो मज़मून जो हिसो हुजनि था। मज़मून जी ॿोली आम फ़हम ऐं सादी ऐं सवादी हुजे, यानी मज़मून जी ॿोली में आम माण्हू खे सम्झ अचे, सादी ऐं सवादी हुजे, यानी पढ़ण में उहा दिलचस्प ऐं जीअं पढ़ंदो रहे ऐं उन जे दिलचस्पी बि जी उन जी न टुटे। सिंधी मज़मून निगारी जी तारीख़। त दोस्तों सिंधी में मज़मून नवेसी जी इब्तिदा सिंधी सहाफ़त जे वजूद में अचण खां पोइ थी। पहिरीं सिंधी अख़बार मिर्ज़ा मोहम्मद सादिक 1861 में जारी कई। उन खां पोइ ॿियूं बि कुझु सिंधी अख़बारूं निकितियूं जिन में हर क़िस्म जा मज़मून लिखिया वेंदा हुआ। त दोस्तों सहाफ़त जे अचण खां पोइ यानी सहाफ़त या प्रिंटिंग प्रेस खणी चइजे, उन जे अचण खां पोइ मज़मून नवेसी काफ़ी तरक़ी कई, छाकाणि त लेखकनि खे हिकिड़ो प्लेटफॉर्म खणी चइजे त मिलियो जंहिंजे थ्रू उन्हनि काफ़ी मज़मून लिखिया, जिन में सरस्वती मग़ज़नि जा कुझु मज़मून कठा करे हीरे जूं कणियूं जे नाले सां छपाया विया। उनखां अलावा जोत अख़बार जा मज़मून गुलफुल जे नाले सां छपाया विया। सिंधी ॿोली जे अणथक आलिम मिर्ज़ा कलीच बेग हिन सिन्फ़ ते बि पंहिंजी कलम खे भरपूर नमूने सां इस्तेमालु कयो आहे। हुन केतिरनि ई मौज़ूअनि ते मज़मून लिखण सां गॾु लॉर्ड बेकन जे मज़मूननि जी मजमूए बेकन्स ऐसे खे मक़ालतुल हिकमत जे नाले सां तर्जुमो कयो आहे। त दोस्तों मिर्ज़ा कलीच बेग जीअं हर सिन्फ़ में नाविल हुजे, अफ़सानो हुजे, सफ़रनामो हुजे, आतम कहाणी हुजे, उनखां अलावा ड्रामा हुजनि, त हर सिन्फ़ ते मिर्ज़ा कलीच बेग लिखियो आहे, जंहिंमें मज़मून नवेसी बि आहे, जंहिंमें उन्हनि तर्जुमो कया बेकन्स ऐसे खे। मज़मून नवेसी जो ॿियो दौर। त दोस्तों ॿियो दौर जेको आहे मज़मून नवेसी, उहो हिन दौर जा नामियारा सहाफ़ी सुठा मज़मून निगार पिणु हुआ। उन्हनि में शमसुद्दीन बुलबुल, जेठमल परसराम, मोहम्मद हाशिम मुख़लिस, मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई सरे फ़हिरिस्त आहिनि। हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी हिन दौर जो बहितरीन अदीब थी गुज़रियो आहे। हिन दौर में हेठियनि मज़मूननि जा मजमूआ शाया थिया: चिणगू तीरथ वसंत, अदबी गुंचो नारायण दास भंभाणी, अदबी आईनो लेखराज अज़ीज़,
सदा गुलाब लालचंद अमर ॾिनो, दरस अमल उस्मान अली अंसारी। त दोस्तो ही हो असांजो मज़मून नवेसी जो ॿियों दौरु। त दोस्तो मज़मून नवेसी जो जेको टियों दौरु हुयो उहो थियो विरहाङे खां पोइ वारो। हिन दौर जी शुरूआत में मोहम्मद इस्माइल उर्सानी, करीम निंडो राजपर, अता मोहम्मद मौसूवी बहितरीन मज़मून निगार हुआ। तारीख़ी मज़मूननि में प्रोफेसर जैतन माड़ीवाला जो नालो सर फ़हरिस्त आहे। त दोस्तो ही हो असांजो मज़मून नवेसी जो जे मज़मून नवेसी जी सिंफ़ हुई, उनजो फ़नी ख़ूबियूं ऐं उन जी तारीख़। तो दोस्तों वरी मिलंदासीं अॻे लेक्चर में। थैंक यू।